छन पोया हला थी मां। अभी तव्हां यकीन रखो, मुझो शायरी सां कंहिं बि हवाले सां को बि मुस्बत रवैयो न आहे, पर जॾहिं खां साइमा मूंखे तव्हांजी नज़म ॿुधाई मां फैन थी वियो आहियां तव्हांजो। प्लीज़ तव्हां मूंखे पंहिंजी शायरी पढ़ायो। एॾो कुछ भी कोन्हे महराज, तव्हां हरू भरू मूंखे आसमान ते पिया चाढ़ो। ही मुंहिंजी चरी भेण आहे न, मुंहिंजी लिखियल सिटनि खे शायरी सम्झंदी आहे। तुंहिंजूं यादूं मुंहिंजे मन में ईअं हलन पियूं जीअं जासूस। भाभी ये शायरी न आहे त पोइ छा आहे? भाभी सीरियसली तव्हां पंहिंजो किताब आणियो। तव्हांजे किताब आणण सां सिंधी अदब में हिकिड़ो इज़ाफ़ो थी वेंदो, बहितरीन इज़ाफ़ो। मुंहिंजे ख्याल में मूंते मुंहिंजी शायरी ते ॻाल्हाइण बदिरां साइमा जी सिंगिंग ते प्लानिंग कयूं त बहितर आहे। अभी इहो प्लान त बिल्कुलु तयारु आहे। मां तव्हांजी हिकिड़ी ॻायल नज़म साइमा जे आवाज़ में उहा साउंड क्लाउड ते रखी आहे। तव्हां हिकु दफ़ा ॾिसो त सही, शायरी ऐं साउंड ते केतिरा लाइक्स आया आहिनि। टीवी चैनल्स ते न अचे, जेकी इंटरनेट ते फॉलोइंग आहे न, उहा टीवी चैनल्स ते न आहे। इहे चैनल्स वारा न तव्हांजी पाण ई वीडियो खणी हलाईंदा। हाँ भाई, फिलहाल इंटरनेट एक बेहतर ऑप्शन है। न सिर्फ ऑप्शन आहे, पर हिन वक्त स्ट्रॉन्ग आउटलेट सोशल मीडिया ही आहे इंटरनेट ते, जंहिंमें पूरी दुनिया में का बि शइ वायरल थी रिजल्ट ई सघे थी असां। एग्रीड, पर ही हिकु प्रोजेक्ट तौर खणिजे त बहितर थिए। वेलकम सैफ साहब, वेलकम। आई एम सॉरी अर्शी, मूंखे तुंहिंजे साम्हूं ईअं न अचणु घुरियो, पर मां छा कयां, तुंहिंजो फोन बि बंदि आहे। विसारे कम ऑन अभी प्लीज, ही पब्लिक प्लेस आहे, हिते तेड़ियूं ॻाल्हियूं न कयो यार। मूं चयो न, मूंखे कंहिंसां बि नाहे ॻाल्हाइणो। अर्शिला, तोखे ॻाल्हाइणो पवंदो ऐं अॼु ई ॻाल्हाइणो पवंदो। मां ईअं तड़पी तड़पी नथो रही सघां। ॻाल्हाइण में छा आहे? जेकी बि ग़लतफ़हमियूं ॻाल्हाइण सां ख़त्म थींदियूं न। प्लीज़ आप ही। मां राजा आहियां ऐं मूं ई तव्हांखे कॉल कई त चइबो त अवां ॿिन्हिनि जी महिरबानी आहे। मूंखे यकीन आहे अर्शिला त तूं मूंखे अॼु बि ओतिरो ई चाहीं थी जॾहिं तूं मूंखे पहिरियों भेरो इज़हार करण वक़्तु चाहे। मां मञा थो त मूं तोखे हमेशह इग्नोर कयो, हमेशह तुंहिंजे प्यार खे मूं धिकारियो, पर मोट में तूं हमेशह मुंहिंजो साथ ॾिनो, मुंहिंजी मदद कई। पर अॼु मां पंहिंजो समूरो प्यार तुंहिंजी झोलीअ में विझण आयो आहियां, सिर्फ़ु तुंहिंजो थियण आयो आहियां अर्शिला। मिस्टर सैफ, मां हिन मौज़ू ते नथी ॻाल्हाइण चाहियां। बहितर आहे त तव्हां हितां हलिया वञो या वरी मूंखे वञिणो पवंदो। इहो ग़लति आहे, तोखे ॻाल्हाइणो पवंदो। तूं पाण ते ज़ुल्म छो पई करी? मूंखे चङी तरह ख़बर आहे तूं सैफ खे केतिरो चाहींदी आहीं, पर अॼु तोखे छा थी वियो आपी? तूं अॼु नफ़रत जो इज़हार छो पई करी? हाणे तूं एतिरी वॾी थी वई आहीं जो मूंखे सम्झाए पई। अभी प्लीज प्लीज फॉर गॉड सेक, तव्हां पंहिंजी कावड़ खे हिकिड़े पासे रखो ऐं हिकिड़ो मौक़ो त ॾियो सेफ खे। हू तव्हां सां पंहिंजी मोहबत जो इज़हार करणु थो चाहे। प्लीज अभी, ऐं अवाम पंहिंजी मोहबत खे दिबाए लिकाए न सघंदो। प्लीज़ अर्शिला, तूं मूंखे सम्झण जी कोशिश कर। मां हाणे उहो ई आहियां जेको तूं थी चाहे। मां सूमल जे सहर मां निकिरी आयो आहियां। प्लीज़ ट्राई टू अंडरस्टैंड। अहाँ जो सूमल सां अञा कॉन्टेक्ट आहे छा? हू किथे आहे ऐं कहिड़ी कंपनी में कमु करे थी? आई डोंट नो, मूंखे ख़बर न आहे तूं किथे आहे ऐं छा पई करे। एक्चुअली मुंहिंजो बिज़नेस एतिरो एक्सपेंड थी चुको आहे जो मूंखे वक़्तु ई न मिलंदो त पुराणे पार्टनर सां मुलाक़ात कयां। इन जो मक़सदु त तव्हां असांखे बि ईअं ई विसारे छॾींदव जेकॾहिं असांजी असाइनमेंट मुकमल थी वञे थी त। मिस गज़ल, घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके विसरी न आहिनि सघंदा ऐं विसारण जहिड़ा बि न आहिनि हूंदा। भला न विसरंदड़नि जी का ख़ासि ख़ूबी आहे छा? बिल्कुलु ईअं जीअं तव्हां ख़ुशि इख़लाक़, ख़ुशि मिज़ाज ऐं ख़ुशि शक्ल आहियो। तव्हांजी ज़हानत ऐं बिज़नेस करण जो तरीक़ो बि ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे, जेको अव्हां न ध्यानु छिकाए थो। ॿियो अहम इहो आहे त मुंहिंजे लाइ तव्हां लकी साबित थिया आहियो। तव्हां सां पार्टनरशिप में अचण जे करे मूंखे इन हफ़्ते में 2 वॾा बिज़नेस अवॉर्ड मिलिया आहिनि ऐं मथां वरी ISO ट्रस्ट जी एज़ाज़ी मूंखे मेंबरशिप भी मिली आहे।
अवां सम्झो था त इहो सभु मुंहिंजे करे थियो आहे? बिल्कुलु मिस गज़ल, मूंखे लॻे थो त तव्हां कैप्रिकॉर्न आहियो ऐं मां पाइसिस। असांजो बिज़नेस पेयर कमाल जो जुड़ंदो। तव्हां हॉरोस्कोप ते यकीन रखंदा आहियो छा? इहो हिकु इल्मु आहे जेको एस्ट्रोलॉजी ऐं एस्ट्रोनॉमी जी तहक़ीक़ ॿुधाए थी त इन्हनि जो इंसान जी तबियत ऐं क़िस्मत ते सिधो असरु पवे थो। ख़ैर, तव्हांजी पंहिंजी सोच आहे। मां अहिड़ियुनि शयुनि ते यकीन न आहियां रखंदी। मूंखे अलाह ऐं पंहिंजी महिनत ते यकीन आहे। मां पंहिंजी क़िस्मत पाण ठाहे सघां थी। ख़ैर, प्लान त फाइनल थी वियो आहे। इनमें तव्हां पंहिंजी इम्प्लीमेंटेशन कयो त हिन हफ़्ते में कमु शुरू कयूं। जहांगीर साहब, इहो त थी वेंदो, पर मूंखे सूमल जी टेक्निकल सपोर्ट घुरिजंदी। मां हुनखे कुझु वक़्तु पाण वटि हायर करणु घुरां थी। तव्हां जेकॾहिं केस घुराए वठो त कमु बहितर थी वेंदो। आई एम सॉरी मिस गज़ल, मूंखे नथो लॻे त उनमें का अहिड़ी कैपेबिलिटी हुई। तव्हांखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे। उहो त जस्ट मुंहिंजी 2 प्रोजेक्ट्स में एज़ अ मॉडल तौरु कमु कयो आहे। तव्हां सूमल जे मामले में थोरा रिएक्शनरी थी पिया वञो। इन्ही जो को ख़ासि सबबु आहे? मिस गज़ल, तव्हांखे मुंहिंजी कंपनी में कुझु प्रोडक्ट्स जी एडवोकेसी करणी आहे, न कि मुंहिंजी जांच। अवां हिते पॉलिसिंग करण जे बजाए पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो त तव्हांजे लाइ बहितर रहंदो। इहो सूमल जो इशू हर वक़्तु खणी तव्हां छा था ॼाणणु चाहियो? ओह, तव्हां त बिल्कुलु नाराज़ थी विया आहियो। इट्स ओके। जेकॾहिं अहिड़े एटीट्यूड सां कमु करणो आहे त इहो मुंहिंजे लाइ ॾुखियो आहे। मां त इहो चाहियां पई तव्हांजी कंपनी में ह्यूमन रिसोर्सिस खणी कमु कजे त उहा मयारी हुजण जी ज़मानत हूंदी। तव्हां वरी पंहिंजे प्रपोज़ल खे रिव्यू कयो। जेकॾहिं कमु स्टार्ट करिणो आहे करे छॾियो। ओके। अर्शिला वाकई हुन लाइब्रेरी वारे खां परे थी वई आहे। उन ॾींहुं हू आयो हुयो, पर अर्शिला हिकु मिंट जे लाइ बि हेठि न आई ऐं साणसि कोन मिली हुई। मां हरू भरू पंहिंजी छोकिरीअ ते ॾोह पई ॾियां। अड़े, मुंहिंजी राणी थी अची वई छा? अर्शिला जाने, छा ॻाल्हि आहे धीअ? छो परेशान आई? वरी कुझु थियो आहे छा? ॿुधाए न बच्चा, ॿुधाए न, छा थियो राणी दी, छा थियो? अल्लाह ख़ैर करे, वरी कुझु थियो आहे छा? सिवा तुझे सरे की अमो तू पल पल परे की अमो वे छो अच वे मूसा रुआ तड़पा वे चारे मां। आई एम सॉरी कि मूंखे ॼाण न हुई आप ही एतिरो नाराज़ थी। मूंखे यकीन न पियो अचे आप ही जेको तव्हां सां शिदत सां प्यार कंदी आहे उहो ईअं रिएक्शन करे सघे थी। ओए हाणे छा कयां? मुझे मथा हमेशा जिंदगी जी इहा लुक रही है। ॼण त मां आदी हुजां। अवां प्लीज़ आप ही जे रवैये खे दिल ते न खणिजो। बसि आप ईअं ई भले थोरी कावड़ में हुई, हुननि जी कावड़ ईअं लही वेंदी। पर साइमा, इहा कावड़ कंहिंखे दर्द बि ॾेई सघे थी। इहो दर्द बर्दाश्त बि करणो पवंदो। एहसास थिए थो त दर्द मूंखे पाले थो ऐं मां दर्द खे पाले थो। मां आप ही सां ॻाल्हाईंदसि। आप ही कावड़ में हुई, तव्हां अॼु बि हुननि जे दिलि में आहियो। मां ॼाणा थी त हुननि जी समूरी शाइरी अवां जे लाइ आहे। हिन अवां सां गुज़ारियल हर हिकु पल पंहिंजी शाइरी में लिखियो आहे। तव्हां यकीन रखो सैफ, जीअं साइमा चए थी जेकॾहिं ईअं ई आहे त आप ही तव्हां ॾे ईंदी ऐं सिर्फ़ु तव्हां जी थींदी। पर हूअ ईअं छो थी करे ऐं अहिड़ो छा थियो आहे जो हुन मूंखे पाण खां ईअं बिल्कुलु अलॻि करे छॾियो आहे? मूंखे लॻे थो शायदि मम्मा जे ऐं पापा जे रवैये जे करे ईअं करे थी। पर मां पापा सां ॻाल्हाईंदसि, हुननि खे हक़ीक़त ॿुधाईंदसि। न न, इहो मुंहिंजो मसइलो आहे। इहो तव्हां मूंखे ई हल करणु ॾियो। शायदि इहो ई मुंहिंजे प्यार जो इम्तिहान आहे। तव्हां फ़िलहाल कुझु बि न करे सघंदा। आप ही फ़िलहाल ज़िद पे आहे ऐं इहा कावड़ तकड़ी कोन लहंदी। जेकॾहिं मुंहिंजे प्यार में सच्चाई आहे त अर्शिला खे राज़ी करणु को ॾुखियो कमु न आहे। जेकॾहिं तव्हांजो प्यार सचो आहे त यकीन रखो
अर्शीला बाजी सिर्फ़ तव्हांजी थींदी ऐं उन जो प्यार तव्हांजे घर में जॻह मारींदो सिर्फ़ तव्हांजी थींदी। इंशाल्लाह आप भी पंहिंजे प्यार जी थींदी। मूंखे कीअं पंहिंजो केस विढ़णु घुरिजे। हाणे त जहांगीर मुंहिंजी कॉल बि रिसीव नथो करे। हुन मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी। ऐं हू ही सभु कुझु करण जे बावजूदु ख़ुशि आहे। मां इहो सही न सघंदसि। मां हिते कर्ब ऐं अज़ियत में रहां ऐं हू हुते ऐशो ऐं अशरत में हुजे। जेकॾहिं बाबा मूंखे घर खां ॿाहिरि नथो वञणु ॾिए त मां जहांगीर खे हिन गैजेट जे वसीले ख़्वार ऐं ख़राबु कंदसि। हिन सेल फोन जे ज़रिए मां हुनखे टारगेट कंदसि। हाणे जहांगीर मुंहिंजे पलांद खां बची नथो सघे जहांगीर मुंहिंजे पलांद खां। जेको दर्द तूं सही पई उन में दिलि में अहिड़ी महट ईंदी आहे जहिड़ो का आङिरियूं दरवाज़े में अची वियूं हुजनि। पर बच्चा मां इहो चाहियां थी त तूं माउ खे दोस्त सम्झी पंहिंजी तकलीफ़ ॿुधा। छो वेगाणी वेठी आहीं? ममा कुछ भी कोने, मां अहिड़ो कुछ भी महसूस न पई कयां। बाक़ी तव्हां ई त दोस्त आहियो, तव्हां सां ई त शेयरिंग करे वठंदी आहियां। पर अॼु ईअं कोन्हे। जंहिं दर्द मां तोखे ॾिसां पई उन जे पोयां तुंहिंजी तड़प लिखियल आहे। इहा तूं न पई ॿुधाई पर मां माउ आहियां न, सभु सम्झां पई। बसि ममा ईअं ई दिलि चयो त ॿाहिरि हल्को कजे बसि। हिकु माउ जी हैसियत सां जेको मां तोखे सम्झाई सुञाणा पई, तूं उन्हनि मां नाहीं जेके छांव में हलण जा हैराक हुजनि। तूं दर्दनि जा दरिया खणी हलण वारी आहीं। पर मुंहिंजी जान जे मूंखे ॿुधाईंदी आहे त मां कुझु त करे सघंदसि तो लाइ। ममा तव्हां मुंहिंजे लाइ भले रिश्तो ॾिसो। तव्हां जिते चवंदो जीअं चवंदो मां हा कंदसि। अड़े मुंहिंजी राणी धीअ, मां तो त सदिको वञा, तो त मुंहिंजो दिलि खटे वरितो, मुंहिंजो ॿार लाहे छॾियो। मां अॼु ई मासी सूर्या खे चवां थी त तुंहिंजे लाइ को भला रिश्ता ॻोल्हे। बसि मामा मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट हूंदी, साइमा जी पसंदि जो ख़्यालु ज़रूरु रखिजो। हा बाबा। साजिद साहब, जहिड़े नमूने सां मुंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी हले पई, मूंखे लॻे थो त तव्हांखे सोड़ो कंदा। सर, अव्हांखे जेका रॉयल्टी मिली आहे उनजो त मुकमल रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे ऐं इनकम टैक्स बि अदा कयल आहे, जंहिंजा गोशवार अव्हांखे मिलिया आहिनि ऐं उहे जमा बि थिया आहिनि। मसइलो इहो न आहे साजिद, हू इहो ॾिसंदा त कहिड़ियुनि कहिड़ियुनि कंपनियुनि सिधी या अणसिधी तरह पब्लिकेशन खे फंड्स ॾिना आहिनि। सर, असांजी जिन बि कंपनियुनि मदद कई आहे, असां किताब जे ब्रोशर में हुननि खे इश्तिहार जी हैसियत ॾेई शाया कयो आहे ऐं इहो त कानूनी तरीक़ो आहे। सर साजिद, सुवाल इहो उथंदो त छा मूं उन्हनि कंपनियुनि ते ज़ोर रखियो? छो त किताब मुंहिंजा जिन कंपनी उन्हनि खे स्पॉन्सर कयो आहे। सर, उन्हनि जो जवाबु त तव्हां पाण ॿुधायो, मूंखे त सम्झ में नथो अचे। सर, इहो ई त मसइलो आहे। हाणे कंपनीज़ खे असांखे एतमाद में वठिणो पवंदो। जेकॾहिं कंहिं बि हिकु कंपनीअ राज़ कढी वरितो त खोड़ सारा मसइला थी वेंदा। जी सर, तव्हां सही था चओ। साजिद, ईअं छो न कजे त मिड़नी कंपनियुनि खां पुराणी तारीख़ुनि में हिकिड़ो लेटर कढराइजे। सर, कहिड़े हवाले सां? जंहिंमें उन्हनि जी तरफ़ां CSR जे तहत तुंहिंजे पब्लिकेशन हाउस खे सपोर्ट थियल हुजे। माफ़ कजो साईं, ईअं न थिए जो इन केस में मूं मिस्किन खे बि गेलियो वञे। न न न न, तुंहिंजे मथां कुझु बि न ईंदो। तूं इन जी गिणती न कर, तूं हीअं कर, पोयनि 12 खां 15 सालनि ताईं पोइ रिकॉर्ड कट ऐं उन में ॾिस त असां कहिड़ियुनि कहिड़ियुनि कंपनियुनि खां सपोर्ट वरिती आहे ऐं कॾहिं कॾहिं वरिती आहे। ठीकु आहे सर, ऐं हिकु अधु ॾींहं में इहो समूरो रिकॉर्ड खणी थो वठां। ऐं हा यार, मां इहो बि चवणु पियो चाहियां त मुंहिंजी नियाणी अर्शिला जो किताबु हाणे अचणु घुरिजे। तूं जॾहिं ॿिए भेरे ईंदे न त मां हुनजो तोखे मुसवदो ॾींदुसि
उनखे कंपोज़ कराए उनजो भलो टाइटल ठाराए वठिजे। पर हिन भेरे किताब आम रवाजी किताबनि खां अलॻि थलॻि छपरायो। हाज़िर सर, पर हिन भेरे शाइरी जी किताबनि जो कुझु रुझान घटि थियो आहे। साजिद, असांजो ही मुआशिरो ॾाढो अजीब मुआशिरो आहे। हिते छोकिरीअ जे नाले ते अहिड़ा बि किताब हथो हथ खपी विया जिन में कुझु बि न हो। मुंहिंजी अर्शिला यकीन रख तमामु भलो पे लिखियो। मां पाण करे करे सोचींदो आहियां त मूं अहिड़ी शाइरी छो न कई आहे। साईं पोइ त वाह वाह, तव्हां मसूद ॾियो त आउं कमु करणु शुरू करे छॾींदुसि। बहरहाल तुंहिंजी मूंखे हमेशह सपोर्ट रही आहे। मुंहिंजी दुआ आहे त तूं सदाईं ख़ुशि रही। सर वॾी महिरबानी, लख लाइक़ तव्हांजा एहसान आहिनि सर असां ते। अमीर, अमीर, छा ख़बर चाह रहा है अमीर? सही ख़बरूं तव्हां वटि, मूं वटि कहिड़ी ख़बरूं? हा, बाक़ी फ़ारिग टाइम में अव्हांजा किताब ज़रूरु पढ़ंदो आहियां। उन्ही मां का मालूमात वठणी अथव, हाज़िर आहियां। अमीर, मूंखे इहो ॿुधाए त तोखे मूं वटि कमु कंदे अरसो केतिरो थियो आहे? बाबा साईं, 4 साढा 4 साल थिया हूंदा। सची ऐं खरी ॻाल्हि कजांइ। तोखे मुंहिंजी कहिड़ी आदत नाहे वणंदी? मां सम्झियुसि कोन साईं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। तुंहिंजी मैडम सूमल जी हर ख़ुशीअ खे मूं पंहिंजी ख़ुशी करे खयो। मूं हुनजे हर ॾुख ऐं दर्द खे पंहिंजो कयो, पर पोइ बि हूअ मूंखे ॾोही करे छॾे वई। छो? मूं में आख़िर अहिड़ी कहिड़ी खोट हुई अमीर? साईं, मां छा चवां? अर्शिला जंहिं मूंसां पंहिंजाइप रखी, मुंहिंजे नाले सां ॻंढिजी हुन प्यार जा पेचरा ठाहिया, जंहिं शिद्दत सां हुन मूंखे चाहियो, अॼु अमीर हुन हिक लम्हे में सभु कुझु टोरे भोरे ड्राहे पधर पट करे छॾियो। छो? साईं, मां मानी ठाहे वठां अव्हां जे लाइ। बि हिते मां हिते तोसां थो ॻाल्हायां न। तोखे मानी पचाइण जी लॻी आहे, हिते मां पाण थो पचां। पर साईं, मूंखे कहिड़ी ख़बर, मां छा थो चई सघां? ॾिस यार अमीर, तूं मुंहिंजो उहो साथी आहीं जेको 4.5 साल मूंसां गॾु रहियो आहीं। तूं मुंहिंजी पसंद नापसंद, मुंहिंजे खाइण न पीअण खां बख़ूबी वाक़िफ़ आहीं। त पोइ तूं मुंहिंजी ख़ामियुनि कोताहियुनि ऐं मजबूरियुनि खां बि त वाक़िफ़ हूंदे। साईं, सच पुछो त मुंहिंजे लाइ अव्हां तमामु भला आहियो। मूं त हमेशह अव्हां में सचाईअ सां मदद कंदड़ ॾिठो आहे। ॾिस अमीर, जीअं तूं यतीम आहीं, तुंहिंजो केर बि कोन्हे। मां बि त ईअं ई आहियां। तूं अकेलो आहीं, तुंहिंजो को दोस्त न आहे। बिल्कुलु मां बि ईअं ई आहियां। मुंहिंजो को दोस्त न आहे, मां बि अकेलो आहियां। केरु आहे जंहिंसां मां पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कयां? केरु सम्झंदो मुंहिंजी ॻाल्हि खे? केरु आहे जेको मुंहिंजी ॿुधे, मूंखे सम्झे? साईं, ईअं दिलि न हारियो। खोट अव्हां में न आहे, खोट त उन्हनि में आहे जंहिंखे अव्हां में खोट थी नज़र अचे। पाठन पोया हला थो मां, बुरी पल पल रोआ थो मां, बीढ़ा थो मां अकेले तुझी बेदर्द दुनिया सा, वजूदी वेड़ में वेढ़ल राह हर पल उञायल मां। रिस्क सां कावड़ थोरी थींदी आहे। केतिरा ॾींहं मानी न खाईंदी आहे? अन्न आहे त साह में ईमान बि हूंदो। हेठि हली मानी खा। अम्मा, तूं ॿाहिराणी पई करे, तुंहिंजे पीउ जो दिमाग़ हुते तेज़ लॻो पियो आहे ऐं तूं ज़िद पई करे। अम्मी,
हे मां ज़िद नथी कयां, हे मुंहिंजो हक़ आहे जेको मूंखे मिलणु घुर्जे। धीअ, मां किथे पई इनकार कयां? मां उतां वापसि आयसि, मूंसां जेको कुझु बि ग़लति थियो, मुंहिंजी उन तकलीफ़ में अव्हां मूंसां गॾु हूंदव, मुंहिंजी मदद कंदव, छो जो मां अव्हां जी धीउ आहियां। धीअ, असां तोसां गॾु त आहियूं, ॿियो छा कयूं? जेको तूं सभु कुझु कयो आहे उनखे विसारे पोइ बि असां तोखे हिन घर में आंदो आहे न। ॿुधाए। अम्मी, मां पाण सां थियल ज़्यादतियुनि जो बदिलो वठणु थी चाहियां, पर अव्हां मूंखे पंहिंजी सोड़ियुनि सोचुनि जो कैदी बणाए छॾियो आहे। अम्मा, मूंखां जेको बि ग़लति थियो, मूंखे उन्हनि सभिनीनि ग़लतियुनि जी सज़ा मिली रही आहे, पर जे मूंसां ग़लति कयो उहो त पंहिंजे ऐश ऐं आराम सां आहे, उनखे मुंहिंजी का बि परवाह नथी थिए, ऐं हू वरी कंहिं ॿी छोकिरीअ जी ज़िंदगी बर्बाद करण में मसरूफ़ हूंदो। धीअ, हू दौलत वारो आहे, हुनजे ॿुधण वारा हज़ार, तुंहिंजो केरु ॿुधण वारो आहे? अम्मा, मुंहिंजी त अव्हां ई कोन था ॿुधो, अव्हां ऐं बाबा, त पोइ ॿियो केरु ॿुधंदो मुंहिंजी? अम्मा प्लीज़, हिकु दफ़ो रुगो मूं ते भरोसो करे ॾिसो, ऐं पोइ ॾिसो त मां छा थी कयां, इन शख़्स खे कीअं थी वाक़ो कयां। फ़िलहाल तूं हेठल मानी खा, मां कोशिशि करे तुंहिंजे पीउ सां ॻाल्हि अॻिते कयां थी। पहिरियों तूं मूंसां वाइदो कर त तूं बाबा खे इन ॻाल्हि जे लाइ राज़ी कंदीअ। पहिरियों तूं हली मानी त खा। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, मां तोसां वाइदो थी कयां। ठीकु आहे अम्मी। ओ मुंहिंजी भाॻनि जी भरी, तोखां सवा मां अंधो आहियां। तूं मुंहिंजे हियां जो सोजरो आहीं, मुंहिंजूं अखियूं आहीं, हे मुंहिंजे साहनि जी डोर आहीं तूं। पापा, सब कुछ मम्मा ही आहे तव्हांजे लाइ, असां कुछ भी ना आहियूं। अरे बाबा, तव्हां त मुंहिंजूं दिलियूं आहियो, दिलियूं 70 दिलियुनि जे बराबरि। मुंहिंजी कुल काइनात अव्हां ई त आहियो। अरे ये मुंहिंजी धीउ त केरु ॾिसे, जली कुकड़ी थी वई आहे। छो न जली सड़ी कुकड़ी थियां? पापा असांखे एॾो प्यार थो ॾे, असां छा रुंग में आहियूं? छो भला अॼु मुंहिंजी पोपरी थी ईअं ख़ामोश ख़ामोश वेठी आहे? ख़ैर त आहे न बाबा? न बाबा, मां ख़ामोश न आहियां। असल में अर्शिला अॼुकल्ह पढ़ाईअ में इलाही बिज़ी आहे, उन करे थकल पई लॻे। मामा, ईअं बि कोन्हे को, मूड ख़राब थियण जा ॿिया रीज़न बि थी सघनि था। त पोइ ॾिसो असां पंहिंजी राणी थी जो मूड हिकु सेकेंड में कीअं था सही कयूं। अॼु मां ऐलान थो कयां त हिन महीने जे आख़िर में हिन घर में हिकु शाइरा जे किताब जी इनॉग्रेशन थींदी। न बाबा, बिल्कुल भी न, ईअं कोन थींदो। ग्रेट पापा, इट्स फैंटास्टिक आइडिया। वरी ही ॿियो धमाको ॿुधो। पहिरीं हिन घर में हिकिड़ी जीअण जंजाल करे छॾियो हुयो, पंहिंजूं कहाणियूं ॿुधाए, हाणे वरी हीअ ॿी शाइरा संभाणी आहे। असां त महल सां हली ॿियो घर था वठूं। पापा, आपी जी शाइरीअ ते प्रीफेस केरु लिखंदो? पुट, हिकु पीउ जी हैसियत में त मां लिखी सघां थो, पर अर्शिला जी शाइरी ते उहो वधीक गहराई में लिखी सघंदो जेको अर्शिला खे वधीक सम्झंदो हुजे ऐं जंहिं खेसि शाइरी करण में बि हिमथायो हुजे। पापा, अव्हां खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? बाबा, मां कोन थी चाहियां त मूं ते को शाइरा जो स्टिकर लॻे। मां अर्शिला सां सहमत आहियां। इन में तव्हां ॿिन्हिनि जी बिल्कुल भी कोन हलंदी। इहो मुंहिंजो ऐं पापा जो कमु आहे। छा करिणो आहे इहो मूंखे ख़बर आहे। मां इन सिलसिले में 2 कम करे चुको आहियां। पापा, जल्दी ॿुधायो छा छा प्लान कयो अथव? हिकु त मूं पंहिंजे पब्लिशर खे चयो आहे त हिन किताब जे लाइ छपाई जो कमु शुरू करे ऐं अर्शिला जी डायरी सैफला ॾांहुं मोकिली आहे, जेको हिन किताब जो मुहाग लिखंदो। बिल्कुल भी न बाबा, इहो तव्हां छा कयो? सफ़ा ग़लति कयो आहे तव्हां। तव्हांखे ईअं न करणु घुरिजे आहे। घटि में घटि मूंखां त मालूम कयो हा न। छो न बाबा, हू तुंहिंजो हिकिड़ो सुठो दोस्त आहे ऐं शाइर सुनास आहे, खेसि शाइरी जी तमामु सुठी ॼाण आहे। पापा, आप इहो कॾहिं बि न चाहींदी, या शायदि चाहींदे बि ईअं न करणु ॾींदी। हाणे या वात टिकाणी बंदि कयो ऐं तव्हांखे आराम न आहे करिणो? सुबुह ऑफिस न आहे वञिणो छा?
पापा सीरियस इशू आहे, इन बाबति ॻाल्हाइणु खपे। वधीक वात न हण सामी, चयो न को बि बुक पब्लिश न थींदो। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।